नाज़रीन, इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में इमरान खान के नाअहल करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जो हुकुम जारी करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो धरती टीवी जो रिपोर्टर नज़ीर चारण। जी नज़ीर, इलेक्शन कमीशन तरफां तोशाखाना केस जो फैसलो आहे उहो ॿुधायो आहे, जंहिंमें तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान के नाअहल करार ॾिनो वियो आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर तरफां तोशाखाना केस जे सिलसिले में एक रेफरेंस इलेक्शन कमीशन में मोकिलियो वियो हो इमरान खान जेके दोस्त मुल्कनि तरफां तोहफ़ा मिलंदा आहिनि उहे जेके सो जो विकिरो करे उहे जेके उन जा पैसा हुआ उहे माली असासनि में ज़ाहिर न कया आहिनि। इमरान खान कूड़ ॻाल्हायो आहे, जंहिं करे आइन जे आर्टिकल 62 तहत सो इमरान खान के नाअहल कयो वञे। जंहिं बैदि अॼु इलेक्शन कमीशन तरफां 19 सेप्टेंबर ते फैसलो महफ़ूज़ किया वियो हो सो तोशाखाना केस जो फैसलो अॼु सो ॿुधायो वेंदो। अॼु कुछ देर पहिरीं सो इलेक्शन कमीशन तरफां बाज़ाब्ता तौर ते सो तोशाखाना केस जो मुख़्तसर फैसलो जारी कंदे इमरान खान के 5 सालनि लाइ कूड़ ॻाल्हाइण ते नाअहल करार ॾेई छॾियो आहे। जॾहिं त मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त सो इलेक्शन कमीशन तरफां ख़दशो ज़ाहिर कयो वियो हो त तहरीक इंसाफ़ जा जथनि जे सूरत में पंहिंजे अॻवाननि सां गॾु इलेक्शन कमीशन ते हमलो करे सघनि था ऐं उहो ई नतीजो उहो ई रिज़ल्ट आयो। इलेक्शन कमीशन जो ख़दशो उहो सही निकितो त हेॾा सारा सीनियर अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर जंहिंमें उमर अयूब सो ऐं डॉक्टर शीरी मज़ारी, शाह महमूद कुरैशी जथनि जे सूरत में हिते पहुता ऐं सो उहे इलेक्शन कमीशन जी गेट जे मथां चढ़ण जी कोशिशि कई ऐं सो उहे अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई, जिन खे रेंजर्स, पुलिस ऐं FCA जे जवाननि सो रोके वरितो। FCA जा जवान हिन वक़्तु सो हिते मौजूदु आहिनि। मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त सो वॾे तइदाद में सो FC ऐं रेंजर्स ऐं सो एहलकार मुक़ररु थियल आहिनि, जेके जथनि जे सूरत में तहरीक इंसाफ़ जा कारकुन अची रहिया आहिनि ऐं इलेक्शन कमीशन जे मथां हमलो करण जी नाकाम कोशिशि करे रहिया आहिनि, उन्हनि खे रोके रहिया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि इंतज़ाई सख़्तु कया विया आहिनि ऐं मुंहिंजो हिन वक़्तु बि कारकुन तव्हांखे कैमरामैन ॾेखारे सघे थो त तहरीक इंसाफ़ जा कारकुन आहिनि उहे जथनि जे सूरत में नारेबाज़ी बि करे रहिया आहिनि ऐं इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ बि नारेबाज़ी करे रहिया आहिनि ऐं सो इलेक्शन कमीशन जी गेट आहे उन ते सो चढ़ी करे अंदरि दाख़िल थियण जी सो कोशिशि करे रहिया आहिनि। मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त इलेक्शन कमीशन तोशाखाना केस जो मुख़्तसर फैसलो ॿुधाईंदे इमरान खान खे 5 सालनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे।